नमस्कार दोस्तों, जय झूलेलाल। मां मोहित शेवानी इंटरनेशनल सम्मेलन जी ॻाल्हि हली रही आहे। ॾाढा सारा वीडियो हींअर फेसबुक ते व्हाट्सअप ते ॾिसण लाइ मिलनि था, त मां हिन सीरीज़ में हिकु ॿियो वीडियो तव्हांखे मोकिले रहियो आहियां। लास्ट टाइम मां तव्हांखे युगांडा मां इनवाइट कयो, हाणे मां तव्हांखे इनवाइट करे रहियो आहियां दुबई मां। दुबई जी डेज़र्ट सफारी ते आहियां ऐं तव्हां सभिनी खे इनवाइट थो कयां 4, 5, 6 नवंबर ते सुहिणा सिंधी पुणे एलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन जो हिकिड़ो सुहिणो सम्मेलन थी रहियो आहे। डॉक्टर पीताम्बर पीटर दलवाणी साहब हुनखे होस्ट करे रहिया आहिनि। त तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे वॾे में वॾी तादाद में अचो। मूंखे लॻे थो लॻभॻि रजिस्ट्रेशन्स फुल थियण वारा आहिनि, कुझु ॿिया रजिस्ट्रेशन्स बाक़ी हूंदा। त 4, 5, 6 नवंबर ते सिंधी समाज हुते गॾु थी रहियो आहे। वॾा पॉलिटिशियंस, वॾा समाज सेवी, फिल्मी दुनिया जा सितारा ऐं उहे सभु माण्हू, उहे कलाकार जिन सिंधियत लाइ पंहिंजो त्याग कयो आहे, सिंधियत लाइ समर्पित आहिनि, उन्हनि खे हुते इनवाइट कयो वियो आहे। त तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे, मां श्री दत्तुक शाह साहब जी तरफ़ां ऐं डॉक्टर पीताम्बर पीटर दलवाणी साहब जी तरफ़ां मोहित शेवानी तव्हां सभिनी खे आग्रह थो कयां त वॾे मां वॾी तादाद ते अचो। 4, 5, 6 नवंबर ते पुणे में ही सुहिणो सम्मेलन आहे, त महिरबानी करे ॾिसो। ऐं ही डेज़र्ट सफारी ते हींअर मां आहियां, हितां मां तव्हांखे ही वीडियो ठाहे करे इनवाइट करे रहियो आहियां। त अचो, इंटरनेशनल सिंधी सम्मेलन खे अलॻि अलॻि देशनि मां मां तव्हांखे इनवाइट करे रहियो आहियां, जीअं त अफ्रीका ऐं हाणे दुबई। रखो साईं ते वेझर ताईं ॿिए कंहिं देश में पहुचंदुमि, उतां तव्हांखे वीडियो मोकिलींदुमि। तेसि ताईं जय झूलेलाल।